समूरी दुनिया में कोरोना वायरस 3493 इंसानियूं जानियूं गिड़काए वियो। 1,23,805 नवां केस रिपोर्ट। मेक्सिको में सूरत हाल ख़राब। पाकिस्तान में कोरोना वायरस वगे वधीक 105 शहरी फौत। हिन साल हज थींदो पर ॾह में रहंदड़ मुसलमान सऊदी अरब अची करे हज न करे सघंदा। सऊदी हुकूमत माज़रत करे छॾी। पधराई में चयो वियो आहे त कोरोना वायरस जी पकड़ रोकण लाइ हज कंदड़नि जो अंग महदूद रखण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। दाद लगारीअ में जवाबदार जी नींगरी सां मुबैना लजालुट पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। ॻोठ अला ॾितो लगारीअ में ज़फर लगारी 7 वरनि जी आफ़िया लगारीअ खे मुबैना लजालुट जो निशानो बणायो। ऐं मलिक हाउस घोटकीअ में सिपाफ घोटकीअ जे सदारती उम्मीदवार सदाम खान मलिक जी क़यादत में मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी सालगिरह जे मौक़े ते सालगिरह केक काटियो वियो। इन मौक़े ते सिपाफ रहनुमा सईद घोटो बरकत महार ऐं ॿिया मौजूद हुआ। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।